चे तो ताकतवर में ताकतवर इंसान जो पाण के ताकतवर मां सिंधी बोली में समझाए जो पाण के मुड़स माण्हू समझे जो मुड़स माण्हू समझे ब फुट बथे घुमे पाण के घणो कुछ समझे रोड रस्ते ते हले तो समझे तो आया ही मां उन जे मथों रब पाक जी आज़माइशूं वॾी ईंदी केड़ी नंबर 1 ते गरीब मजलूम लाचार खुदा जो कसम जंहिंजा हक़ खाई विया न त पोइ उहे उन्हनि सां न पुॼंदा न ताक़तवर ॾींदा जिन सां ज़्यादतियूं थींदा न पोइ उहे उन्हनि सां न पुॼी सघंदा न ताक़त वारनि जो सहारो वठंदा अॼु ताक़त वारा छा था कनि कहिड़ी हराम पाई में न हेॾे आॾे ॿुधाए रब ॾिसई थो अशी ड्रेस वारे खे निवड़त ॾींदे ग़रीब खे चवंदे कि ओए 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 ॿार 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 बि अल्लाह जो कसम ग़लति ॻाल्हि